घोट की म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 12 के आज़ाद उम्मीदवार अशोक कुमार हेमराजाणी घर घर चूंड मुहिम शुरू करे छड़ी। मुख्तलिफ बिरादरन पारा भरपूर हिमायत जो ऐलान। वार्ड नंबर 12 महर ग्रुप के हिमायत याफ्ता आज़ाद उम्मीदवार अशोक कुमार हेमराजाणी शहर के मुख्तलिफ इलाक़न साईं चांद रोड, राम कॉलोनी, डेवरी रोड, शेख महला, शाही बाज़ार, कादरपुर रोड, गल्हा मंडी समेत शहर के मुख्तलिफ इलाक़न में वही घर घर चूंड मुहिम शुरू कई। चूंड पम्फलेट विरहाया। उन मौके ते हिंदू बिरादरी समेत मुख्तलिफ बिरादरन पारा अशोक कुमार हेमराजाणी की भरपूर हिमायत जो ऐलान किया वियो। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे वार्ड नंबर 12 के आज़ाद उम्मीदवार अशोक कुमार हेमराजाणी चयो त मां पंहिंजे मुखालफ़न के किरदार ते कुछ चवण नथो चाहियां। मां सिर्फ़ एतिरो चवण चाहियां थो त जेकॾहिं हिननि तक जी अवाम जी का भी ख़िदमत कई आहे त वोट ज़रूर घुरन। हिन चयो त मुंहिंजी ज़िंदगी एक खुलियल किताब आहे। मूं हमेशा इंसान की खिदमत कई ऐं हर को मुंहिंजी इंसान दोस्ती का वाक़िफ़ आहे। उन मौके ते डॉक्टर ख़ालिद मकसूद, डॉक्टर शंकर लाल, मुकेश कुमार, अर्जन दास, सेठ वरियल दास, एडवोकेट राजेश कुमार, राणा नईम, भावेश कुमार, गुल भगत ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।